नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी है। अमां सोबतरो का ख़बर ॾिना। सोबतरो में समाजी तंज़ीम सोबतरो शहरी एहतियात ऐं सिविल सोसाइटी ऐं दुकानदारनि सेबको रानीपुर तरफ़ां अनअलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ शाहनवाज़ सोमरो, किफ़ायतुल्लाह शेख, अता मोहम्मद सोमरो ऐं ॿियनि हथनि में बैनर खणी रैली कढी ऐं प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सेबको इंजीनियर ऐं एलएस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अॻवानी चयो त इंजीनियर सेबको रानीपुर शौकत अब्बासी ऐं एलएस महबूब ॼामरो सोबतरो जे शहरनि ऐं सभिनी ॻोठाणनि जे रवासियुनि जो अनअलानियल लोड शेडिंग करे जंजाल करे छॾियो आहे। हिन कहर जी गर्मी में 16 खां 18 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। बाक़ी 6 कलाक ट्रिपिंग ऐं वोल्टेज न हुजण बराबर आहिनि। असां वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं ॿियनि वास्तेदारनि आला इख्तियारनि खां मुतालबो करूं था त राशि अमलदारनि ख़िलाफ़ एक्शन खणी अनअलानियल लोड शेडिंग ख़त्म कई वञे। ॿी सूरत में शटर बंद हड़ताल सां गॾु क़ौमी शाहरा बंद कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।